वडेरो मेहर खान जूनेजो जो पुट अब्दुल्ला ऐं न्याणी मरियम जी 10 सालगिरह भाटे न्यूज़ ऑफिस ते शानदार तरीक़े सां केक काटे मल्हाई वई, जंहिंमें शहर जे मौजूद शख़्सियतुनि साईं बदरुद्दीन सारियो, अली दोस्त, खोखर, हसन कलोड़ो, रफ़ीक अबड़ो, मोर चन्ना, नसरुल्लाह तुन्या, शहबाज जूनेजो, महकूम जूनेजो, अफज़ल साहब ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते आयल महिमाननि अब्दुल्ला ऐं मरियम खे सालगिरह जूं वाधायूं पेश कयूं ऐं खेनि वरी ॼमार जूं दुआऊं पिणु ॾिनियूं। जेका पोइ आयल सभिनी महिमाननि खे केक काटे खारायो वियो ऐं गुलनि जी वर्खा पिणु कई वई। उन मौक़े ते वडेरो मेहर खान जूनेजो चयो त लॉकडाउन सबबि सालगिरह सादे नमूने मल्हाए रहिया आहियूं, छाकाणि त असांखे पंहिंजे अज़ीज़नि जी सिहत जो पिणु ख़्यालु रखणु घुरिजे, जंहिं लाइ असां समाजी विथी खे बरक़रार रखंदे प्रोग्राम तमामु सादे नमूने मल्हायो आहे। वाहिद सिंधी, सिंध सोशल न्यूज़, बाड्रे।